झोल मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त झोल में बि सावण जो वसकारो शुरू थी वियो, मौसम ख़ुशगवार थी वियो आहे। नावाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे झोल में मोहन झोलाई पंहिंजी रिपोर्ट में। जी बिल्कुल, झोल में बि नेठ सालानो वसी पियो। हारियुनि में ख़ुशीअ जी वॾी लहर छाइजी वई आहे। इन हवाले सां ज़मींदार आबादगार तबिको उहो बि तमामु घणो ख़ुशि आहे त हिन साल जेको झोल ऐं भरपासे जेके इलाइक़ा आहिनि उते पाणीअ जी तमामु घणी खोट हुई। इन जे करे जेको फसल जेको आहे वणनि जो उहो बि न पोखे सघिया। जेके पोखे विया उन्हनि खे पेजाउ कोन आयो, उहे बि उते सड़न लॻा हुआ। त जीअं त बरसाति जो जेको वसकारो थियो आहे त इन में वणनि खे बि सहारो मिली वियो आहे ऐं उते जेके मालवंत माण्हू आहिनि उन्हनि जे लाइ हिकिड़ो गाह जो ज़रियो थी वियो आहे। ऐं ॿिया बि जेके नवां जेके फसल आहिनि उहे बि पोखिजनि पिया। जीअं बरसाति जी मौसम में ज्वार आहे, मकाई आहे, माण्हू उहे पोखनि पिया ऐं त तमामु घणी ख़ुशीअ जी लहर आहे झोल वासियुनि जे लाइ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।